अस्सलाम वालेकुम पुट। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? इमरान। इमरान, टियों ॾियारे मुंहिंजे ख़्याल तव्हांजे वालिद साहब मिलियो हुयो। तव्हांजी अम्मी डिलीवरी जो को केस हुयो, ताल केस पता रतो दर में, पर तुंहिंजे कासे डॉक्टर को हुनखे जवाबु ॾेई छॾियो त लाड़काणे खणी वञो। हाणे हुनजी तबियत कीअं आहे? हाणे सही है, फर्क अथनि पर डिलीवरी नथी अथनि। डिलीवरी नथी अथनि। अच्छा पुट, उन इहो जॾहिं मां तव्हांजो स्टेटस रखियमि त हिकु अमड़ खे डिलीवरीअ लाइ कुझु सहायता जी ज़रूरत आहे, त अलाह पाक सखी ॿारनि मुंहिंजे अमानतूं मोकिलियूं हुयूं। जेकॾहिं मां उहे अमानतूं तव्हांखे ॾियां, तव्हां पंहिंजे वालिद साहब खे ॾींदो? ॾींदो? चलो ठीकु आहे पुट। हीअ अलाह पाक सखी ॿारनि मुंहिंजा 1000 रुपये जी अमानत मोकिली, ठीकु आहे। ऐं ॿिए असांजे राजपूत भाउ आहे, उन ही 2000 रुपया अमानत मोकिली हुई। ऐं ही 2000 रुपया हिन भाउ बि नालो न ॿुधायो आहे, ही अमानत मोकिली। टोटल ही पैसा तव्हांजा 5000 रुपया रखो। 5000 रुपया तव्हांजे लाइ हुननि मोकिलिया, ॾींहुं तव्हां उन्हनि ताईं पहुचाईंदो न? अच्छा, जिन दोस्तनि पुट हिन ॾुखे वक़्त में तव्हांजे वालिद साहब तव्हांजी अमड़ जी मदद कई आहे, उन्हनि जे लाइ छा चवंदव? महिरबानी।